तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी न्यूज़। पारस टीवी न्यूज़ में हिकु भेरो तव्हांखे भली का चवंदासीं। रिपोर्ट पेश कई थी अशरफ ऐवान जी। मातली पासा बदीन बाईपास ते दौरान पेट्रोलिंग कंदड़ टंडो गुलाम हैदर पुलिस मोबाइल मथां ॻोठ गुलाम नबी बख्श पताफी ॻोठण मर्दनि औरतुनि समेत ज़मीन ते कब्ज़े जो जवाब ॼाणाईंदे हमलो करे ॾिनो ऐं पथराव करे मोबाइल जो शीशो तोड़े छॾियो। संदन हिकु नौजवान मोहम्मद कासिम माला खे ज़ोरदार पत्थर लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मक़ामी अस्पताल आंदो वियो, जितां नक में शदीद ज़ख़्म हुअण करे हैदराबाद रेफर कयो वियो। ॿुधायो पियो वञे त पुलिस एहलकारनि जो ज़ख़्म गहरो हुजण करे डॉक्टरनि पारां सर्जरी जो चयो पियो वञे। होॾां पुलिस जे फरियाद ते ॻोठ नबी पताफी जे मर्दनि औरतुनि महरनिसा हनीफ़ा पठानी यास्मीन फौजिया दिलावर हाजी गुलाम कादिर ऐं ॿुढो समेत 21 ॼणनि ते ड्यूटी अटकाव पुलिस वारी जाइ ते जान सां मारण जा कलम FIR में दर्ज करे केस दाख़िल कयो वियो आहे। अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। पुलिस पारां कार्रवाई लाइ छापा हया पिया वञनि।